मुंबई। भारत जे मशहूर डायरेक्टर संजय लीला भंसाली OTT ते पंहिंजी डेब्यू फिल्म हीरा मंडी जे पंहिंजे कैरियर जी सभ खां वॾो प्रोजेक्ट करार ॾेई चुको आहे। हीरा मंडी जी मेगा कास्ट में सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा ऐं संजीता शेख शामिल आहिनि। जॾहिं त फिल्म जी कहाणी आज़ादी खां पहिरियां भारत में दरबारियुनि जी ज़िंदगियुनि में मोहबत ऐं धोखाधड़ी जी कहाणी खे पेश कंदी आहे। फिल्म में पाकिस्तान ऐं भारत जी विरहाङे खां पहिरियां 1940 जे दौर खे अक्सबंद कयो वियो आहे। रिपोर्ट में दावा कई वई आहे त वॾी बजट ते ठहियल फिल्म हीरा मंडीअ जी तयारी लाइ 200 करोड़ भारतीय रुपया ख़र्च कया विया आहिनि। जॾहिं त फिल्म जे डायरेक्टर संजय लीला भंसाली मुबैना तौर ते सीरीज़ लाइ लॻभॻि 60 खां 70 करोड़ रुपया मुआवज़ो वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।